अस्सलाम वालेकुम या अली मदद प्यारा भा जी ना उतां जो पंहिंजो आहियां फ़कीर ज़वार सुमार पलारी तव्हांखे कुझु मिड़ी अलाह जे ॾिने में ॿुधाईंदासीं। असां वांदा वेठा आहियूं, सर्दी जी मौसम लॻी पई आहे। काल्ह अची हिकु माण्हूअ मूं सां ख़बर कई त हुआसूं हिकु महफ़िल में ऐं प्यासूं राति रही। हिकिड़े पासे वेठो हुयो ॿिली सभिनि खां टही। हिकु त पहिरीं नज़र सां सुञातमि कोन सही ऐं ॿियनि पोइ ॿुधायो ॾाढा टहिक ॾेई। टहिक ॾेई त मरंदो जंहिं ते महिर हुयो ही माण्हू सो अथई। चिरकवे में छॾाइजी ऐं निकिरी दाह वई। हल भेणिया हिन माण्हूअ जी केॾी न हाक हुई, पर थोरे अरसे में सफ़ा थी वियो आहे लूणु लही। बसि जीअरो हो मिड़ई पर सूरनि साड़ियो थिए लॻो। कहिड़ो इतबार उन माण्हूअ ते जंहिंजी गद्दारीअ जी ख़बर हुजे। दवा बि कराइजे उन हकीम खां जंहिंखे बीमारीअ जी ख़बर हुजे। यार बि कजे उहो बेला जंहिंखे यारीअ जी क़दर हुजे। यार बि कजे उहो बेला जंहिंखे यारीअ जी क़दर हुजे।